थोरो ॿुधो असल ॻाल्हि इहा आहे त हैदर लफ़्ज़ अॻु में मां तव्हांखे इहो अर्ज़ु कयो पर वरी बि थो चवां थोरो तवजो कयो हैदर लफ़्ज़ जेको आहे असुल उन खां भउ थो थिए भउ असुल में इहो थियो कंहिंखे आहे तारीख़ इब्न खुल्दून खोलियो तारीख़ इस्लाम खोलियो तारीख़ खुलफाए राशिदीन खोलियो तारीख़ तिबरी खोलियो तव्हां इन सभिनी तारीख़ जा किताब खोलींदा न त हैदर लफ़्ज़ ते असुल में छिड़को या कंहिंखे आयो आहे उहो जंग ख़ैबर में जॾहिं मौलाए काइनात अलीजुल मुर्तज़ा करमल्ला वजल करीम के रसूलुल्लाह मैदान में मोकिलियो मरहब साम्हूं आयो तवजो कर लफ़्ज़ ॿुधो ॿ लफ़्ज़ ॿुधो मरहब साम्हूं आयो त मौला अली मरहब खां तारीफ़ पुछो त मरहब पंहिंजो तारीफ़ करायो त मां वॾो जंग जो ई आहियां 70 माण्हू मुंहिंजे साम्हूं ईंदा आहिनि त मां उनखे ख़तमु कंदो आहियां जॾहिं मौला अली मुर्तज़ा शेर ख़ुदा खे मरहब चयो त सही तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो हेॾो तवजो फरमा अली चवे हा त मुंहिंजो नालो अली बिन अबी तालिब आहे न साईं फरमायो मरहब मुंहिंजी अम्मा मुंहिंजो नालो रखियो हैदर आवाज़ ना खुली जा ॾाढा जा हैदर जॾहिं हैदर जो लफ़्ज़ मौला अली मुर्तज़ा करमल्ला वजल करीम जंग ख़ैबर में मरहब जे साम्हूं चयो त मरहब ॾकी हाणे ॾकियो छो तारीख़ खोल न तारीख़ इब्न खुल्दून खोल तारीख़ खुलफाए राशिदीन खोल तारीख़ तिबरी खोल त लिखियो पियो आहे त मरहब राति जो ख्वाब वतो हो त मां निंड पियो आहियां हिकिड़ो पथर शेर आयो आहे जे मूंखे चीरी अधद करे छॾियो आहे चीरी अधद कयो आहे जॾहिं मौला अली मरहब खे चयो त मुंहिंजो नालो अम्मा हैदर रखियो अरे हैदर लफ़्ज़ जी माना इहा बबर शेर आवाज़ न थिए बबर शेर जॾहिं हज़रत अली मरहब खे चयो त मुंहिंजे मथां अम्मा नालो हैदर रखियो आहे त मरहब ॾकी वियो त इहो ई बबर शेर आहे जेको मूंखे चीरी अधद कंदो अज भी जेकर हैदर जे नाले ते ॾको था त मां त ईअं चवंदुसि मरहब जी औलाद ॾकंदी बाक़ी मौला अली जा मुरीद हथ मथे खणी जवाब न ॾिनई हथ मथे खणी जवाब न ॾिनई मौला जा मुरीद त ख़ुशि थींदा न चवनि था हैदर जो असां हुननि खे पाणी मिलंदो न उहो उन्हनि जो आहे ई न असांजा मुर्शिद चवंदा आहिनि त हैदर आहे असां सुन विझो कहाँ जादो शेर हुसैनियत अल्लामा साईं नसरुल्लाह शाह बादशाह खिताब फरमाइंदा सुभान अल्लाह दुरूद शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम
محمد سید الکونین والثقلین والفریقین من عرب ومن عجم هو الحبیب الذی ترجى شفاعته لكل حول من الأهوال مقتحمين کی میرے آقا سے وفا کی میرے آقا سے وفا تو نے تو ہم تیرے ہیں یہ جہاں چیز ہے کیا لوح و قلم تیرے ہیں اگر جنت میں جانے کا اگر جنت میں جانے کا ہو ارادہ تمامی کا گلے میں توک ڈالو میرے آقا کی غلامی کا عظیم الشان فقید المثال ایک عظیم الشان پروگرام عظیم الشان کانفرنس جو انعقاد تھیو ہے ان جلسے جی نسبت آقا علیہ الصلوۃ والسلام سان بھی ہے ان جلسے جی نسبت آقا علیہ الصلوۃ والسلام جی آل سان بھی ہے اے وڈی مبارک اِہا ڈیندم تمام کشمور وارن کے حضرت قبلہ مرشدن کریمن جی آمد تے دل جی گہرائن سا مبارک تھوڑیا خیر مبارک الحمدللہ اج حسینی جو کشمور جے شہر میں سمندر نظر اچھی رہے ہوا سبحان اللہ ہے وہ سمندر محمدی سمندر حیدری سمندر حسینی سمندر مجھے تو یہ عقیدہ ہوا ہن کانفرنس ہے ہن اجتماعات ہے بلکہ ایک غلامت ہے ہن وقت سرکار مدینہ شہنشاہ مدینہ جی نظر بھی گنبد خضرا میں پہنچی رہی ہے سرکار فرمائن تھا اتقو فراست المومن فإنہو ینظر بنور اللہ مومن جی فراست کھان بھجو مومن ڈسندو آہے تا اللہ جے نور سا ڈسندو آہے ہی مومنن جو شان تا مومن ڈسندو آہے تا اللہ جے نور سا اللہ جے کرم فضل سا ڈسندو آہے تا ہن وقت یقیناً جنہیں سرکار جو فرمانا تا مومن ڈسندو آئے تا اللہ جے نور سا ڈسندو آئے جیڑی طرح تو عاشق تو فرمائے یہ شان ہے خدمتگاروں کی سردار کا عالم کیا ہوگا ہر کوئی فدا ہے بن دیکھے دیدار کا عالم کیا ہوگا سب تعریف ہوں اللہ تعالیٰ جلایا ہے جے کو خالق و مالک ہے اللہ ہی معبود ہے اللہ ہی مقصود ہے اللہ وحدہ لا شریک ہے اللہ تعالیٰ جی قدرت بے مثل بے مثال ہے تمام درود و سلام آقا علیہ السلام جی ذات مقدسہ جے متھا
اللہ تعالیٰ پوری کائنات کے پیدا فرمائے اللہ تعالیٰ تمام انسانن جی رہنمائی جے لائے نبی رسول مبعوث فرمایا ہے تاکہ نبیان رسولن جی تابعداری پیروی اختیار کرے صراط مستقیم تے تا انسان پہنچن صراط مستقیم تے اوہی پہنچندا ذرا غور سا مجھو صراط مستقیم تے اوہی پہنچی سکندا جے جی رہنمائی کرن وارا اللہ جا کامل اکمل ولی آہے جے جی رہنمائی کرن وارا اللہ جا کامل اکمل ولی اللہ جا مقبول بانا ہے صراط مستقیم تے پہنچن جو ذریعہ صراط مستقیم تے پہنچن جو وسیلو انبیاء صدیقین شہداء صالحین اللہ جا کامل اکمل ولی ہے جیڑی طرح اللہ تعالیٰ قرآن مجید فرقان حمید میں ارشاد تو فرمائے اہدنا الصراط المستقیم صراط الذین انعمت علیہم اہدنا الصراط المستقیم اللہ تعالیٰ فرمائے تو اللہ تعالیٰ اساں کے دعا کرن جو طریقو سلیقو سکھارے رہے ہوا ہے اہدنا الصراط المستقیم اساں کے سدھے رستے تے ہلائے صراط الذین انعمت علیہم انہن جو رستو جنتے تو انعام فرمایا ہے جنتے تو جا انعام آہن ہر نمازی 5 وقت نماز میں 48 مرتبہ دعا گھرندو آئے اہدنا الصراط المستقیم اہدنا الصراط المستقیم یا اللہ اسا کے سدھے رستے پہ ہلائے سدھو رستو آہے وہ جے رستے تے اللہ جا کامل اکمل ولی آہے چار ذکر سدھو رستو آہے وہ جے رستے تے اللہ جا کامل اکمل ولی آہے جے رستے تے سدھو رستو ہو آہے جے رستے تے اللہ جا کامل اکمل ولی آہن سدھو رستو ہو آہے جے رستے تے سرکار جا اہل بیت اطہار آہن سدھو رستو ہو آہے جے رستے تے سرکار جا صحابہ کرام آہن ان رستے تے اللہ بھی ملندو آہے تا اللہ جو رسول بھی ملندو آہے یہ رستو جے رستے تے اسا حلی رہا ہے یہ رستو ہی صراط مستقیم ہے جیڑی طرح اللہ تعالیٰ فرمائے تو والذین جاہدوا فینا لنہدینہم سبلنا اللہ تعالیٰ فرمائے تو جیکو اساں جے سدھے رستے تے ہلن یعنی صراط مستقیم تے ہلن جی کوشش کندو آہے تا اساں ان کے سدھے رستے تے ہلائیں دا
असां उनखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए छॾींदा आहियूं। उन माने खे सिरात मुस्तकीम ते हलण वारे बाने खे असां मंज़िल मक़सूद मतलूब मक़सूद ताईं पहुचाए छॾींदा आहियूं। यानी जेको मोमिन बानो सिरात मुस्तकीम ते हलण जी दुआ घुरंदो आहे त अल्लाह ताला उन मोमिन खे औलिया अल्लाह यानी पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जी तरबियत रहनुमाई सां सिरात मुस्तकीम ते पहुचाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। बेशक 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 सिरात मुस्तकीम सिरात जा टे क़िस्म आहिनि। सिरात जा टे क़िस्म आहिनि। सिरात अल्लाह, सिरात रसूल, सिरात औलिया। सिरात अल्लाह, सिरात अल्लाह ताईं पहुचण खां पहिरियां सिरात रसूल ताईं पहुचण ज़रूरी आहे। सिरात रसूल ताईं तॾहिं पहुचंदो, तॾहिं पहुची सघंदो जॾहिं सिरात औलिया ताईं पहुचंदो। सिरात रसूल ताईं तॾहिं पहुची सघंदो जॾहिं सिरात औलिया ताईं पहुचंदो। त अल्लाह जा कामिल जॾहिं सिरात औलिया ताईं पहुचंदो त अल्लाह जा कामिल अकमल वली यानी मुर्शिद कामिल पंहिंजी तरबियत रहनुमाई फरमाए सरकार जी शरीयत मुतहरा सुन्नत मुतहरा जो पाबंद बणाए सिरात रसूल ताईं पहुचाए छॾींदो। सिरात अल्लाह, सिरात अल्लाह यानी अल्लाह जी सच्ची मार्फत। सिरात अल्लाह यानी अल्लाह जी सच्ची मार्फत ऐं अल्लाह जो कुर्ब ख़ास उन्हनि खे हासिल थींदो जेके सिरात औलिया ताईं पहुचंदा। जेको सिरात औलिया ताईं पहुतो त पंहिंजो शारद कम पंहिंजो कामिल अकमल मुर्शिद रहनुमाई तरबियत फरमाए सिरात रसूल ताईं पहुचाए छॾींदो त जेको सिरात रसूल ताईं पहुचंदो उहो सिरात अल्लाह ताईं पहुचंदो। सिरात अल्लज़ीना अनअमता अलैहिम या अल्लाह असांखे उन्हनि जे रस्ते ते हला असांखे उन्हनि जे रस्ते ते हलाए जनते तुंहिंजा इनाम आहिनि, जनते तुंहिंजा इनाम आहिनि। या अल्लाह उहे इनाम याफ़्ता तुंहिंजा मक़बूल बाना कहिड़ा आहिनि त अल्लाह ताला फरमाए थो वमन युति इल्लाह वररसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदाए वस्सालिहीना वहसुन उलाइका रफ़ीका। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए तो जंहिं इताअत कई ताबेदारी कई इताअत कई अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी पोइ उहे उन्हनि सां गॾु हूंदा उन्हनि सां गॾु हूंदा जनते मां अल्लाह जा इनाम आहिनि। उहे नबियनि सां गॾु हूंदा उहे शहीदनि सां उहे सिद्दीक़नि सां गॾु हूंदा उहे शहीदनि सां गॾु हूंदा उहे अल्लाह जे
कामिल अकमल वलियन पंहिंजे मुर्शिद कामिल सां गॾु हूंदा व हसन उलाइक रफीका अल्लाह ताला फरमाए तो केॾा न सोना रफीक आहे केॾा न सोना रफीक आहिनि असांजो रफीक सोनो आहे न सोनो आहे असांखे हुसैनी निस्बत से फख्र आहे हुसैनी निस्बत से फख्र आहे असां नाज़ कंदा आहियूं असां दुनिया जे दरवाज़नि खे खड़काए ॾिठोसीं असां दुनिया जे दरवाज़नि खे खड़काए ॾिठोसीं पर असांखे हर कंहिंखे अल्लाह ताला पंहिंजा पीर बख़्शे ॾे पर असांखे मुहम्मदी सच्चो रंग सच्चो मुहम्मदी रंग सच्चो सिद्दीकी रंग सच्चो फारूकी रंग सच्चो उस्मानी रंग सच्चो हैदरी रंग सच्चो हसनी हुसैनी रंग नजर आयो तो पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद हुसैन कंबर वारे मां नजर आयो इन जलसे जी निस्बत इन जलसे जी निस्बत अज़मत मुस्तफा व शान अहल बैत थोड़ो शान अहल बैत सरकार जा उहे अहल बैत जंहिंजे लाइ अल्लाह ताला पाण हुकुम तो फरमाए कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा कुल मुंहिंजा हबीब तू फरमा मुख्य अवां जो अजूरो उजरत माल मिल्कियत न खपे इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझी उजरत इहा है मुझे करीबन मुझे घर वारन मुझे अहल बैतन सा मोहब्बत कयो मुझे अहल बैतन सा मोहब्बत कयो त उन मोहब्बत जो अजूरो उजरत उन अहल बैत जी मोहब्बत सां तव्हां जी ही दुनिया भी आबाद थींदी त आखिरत भी आबाद थींदी बेशक त मौला अली था फरमाए मौला अली मुश्किल कुशा था फरमाए तो सरकार जो फरमाना अन अली इब्न अबी तालिब अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखज़ बियद हसन व हुसैन फकाल मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजत यौमल क़ियामह जरा गौर मुझी समझाण वारी तकरीरा जरा गौर सां ॿुधो कॾहिं जज़्बात जो टाइम हूंदो त रिवायत आहे मौला अली मुश्किल कुशा कंहिंखां मौला अली मुश्किल कुशा सुन्नन जे पीर मौला अली केर आहिनि सुन्नन जा पीर आहिनि मौला अली केर आहिनि ईमान वारनि जा मौला मौला अली था फरमाइनि तो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जन इमाम हसन साईं इमाम हसन ऐं इमाम हुसैन साईं जा हथ पकड़े हिन हथ पकड़े सरकार फरमायो जय मूसा सरकार मंजिला फरमायो जय मूसा ऐं इमाम हसन
इमाम हुसैन सां मोहब्बत कई ऐं उन्हनि जे वालिदैन मौला अली ऐं उन्हनि जे वालिदैन मौला अली मुश्किल कुशा ऐं उन्हनि जी अम्मा फातिमा तो ज़हरा जै मोहब्बत कई वो क़यामत जे ॾींहुं वो मूंसां गॾु हूंदो वो क़यामत जे ॾींहुं मूंसां गॾु हूंदो यानी जय मौला अली मुश्किल कुशा अम्मा खातून जन्नत इमाम हसन इमाम हुसैन सां जेको मोहब्बत रखंदो ऐं उन्हनि जी सीरत सही सही अमल कंदो त वो मोमिन क़यामत जे ॾींहुं सरकार मदीना शहनशाह मदीना सां गॾु हूंदो उन मोमिन जा हथ हूंदा पाक दामन सरकार मदीना शहनशाह मदीना जी पाक दामन सरकार मदीना शहनशाह मदीना जी अहल बैत जी मोहब्बत अहल बैत जी मोहब्बत ईमान वारन ते फर्ज है ईमान वारन ते अहल बैत अतहार जी मोहब्बत वाजिब है सरकार जो फरमान है कुरान जी नस आयत का साबित है सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत ईमान वारन जी निशानी है ईमान वारन जी निशानी है सरकार जे अहल बैत अतहार जी मोहब्बत जन्नत जी कुंजी जन्नत जी सनद है तमाम में जज्बो घटा अल्लाह गर्मियां गर्मियां इश्क वारी गर्मियां इश्क वारी गर्मियां ये तलब वारी गर्मियां उन करबला जे मैदान के याद कर अल्लाह उन करबला जे मैदान के याद कर चाहते तीर तलवारी वसन सख्त 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 गर्मी पानी जी जरूरत हुई प्यास सख्त प्यास उन में भी करबला में छा हुयो छा जो झूंगारो हुयो जिक्र जो झूंगारो हुयो अल्लाह अल्लाह इश्क सां चओ हथन के परचम बनाए चओ अल्लाह अल्लाह सही दुनिया वारा मुझो इहो ही पैगाम सरकार सां सच्ची मोहब्बत रखो सरकार जी सीरत ते सही सही अमल कयो सरकार जी शरीयत सुन्नत मुतहरा ते सही सही अमल कयो सरकार सां सच्ची मोहब्बत कयो ऐं सरकार जी अहल बैत अतहार सां सच्ची मोहब्बत कयो ऐं सरकार जे सहाबा कराम सां सच्ची मोहब्बत कयो ऐं अल्लाह जे कामिल अकमल वलियन औलियाए कामिलीन सालिहीन सां सच्ची मोहब्बत कयो इहो ही पैगाम थाम 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 त इहा मोहब्बत जॾहिं पैदा थींदी त पर सिर्फ मोहब्बत न हुजे अहल बैत जी मोहब्बत जी सिर्फ दावा न हुजे उन जो दलील भी हुजे उन जो दलील भी हुजे उन जो दलील छा है अहल बैत जी मोहब्बत जो दलील छा है अहल बैत जी मोहब्बत जो दलील अहल बैत जी सीरत है अहल बैत जी सीरत केड़ी है अहल बैत अतहार जी सीरत नमाज है अहल बैत अतहार जी सीरत नमाज है मौला अली जी सीरत नमाज है उन्हनि जी अहल बैत जी मोहब्बत जी दावा
कूड़िया है जैमें न नमाजा न रोजुआ न हज्जा न ज़काता न कुरान अल्हम्दुलिल्लाह अहल बैत अतहार जी सच्ची मोहब्बत वारी दावा और सच्ची मोहब्बत वारो दली भी असा अहले सुन्नत जमात वटा अल्हम्दुलिल्लाह असा सुन्नन ते वडो करम आहे असा सुन्नन ते वडो करम आहे बस मां पंहिंजे अल्फाज़न खे हिते ख़त्म कंदम हाणे उन नारे सां मुर्शिदन करीम जो इस्तक़बाल कयो जेके हुन वायरस वारा आया हूंदा ॾिसण जॾहिं हैदरी हुसैनी नारे तकबीर जी सदा खे बुलंद कन त बातिल जेके कुवतूं आहिनि उन्हनि खे ख़बर पए सच्चा सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारा अल्लाह से कामिल अकमल आले रसूल औलाद अली जा मुरीद अज कश्मोर शहर में पहुंची विया सुभान अल्लाह मां चवा नारे तकबीर तवा चो 3 दफा अल्लाहु अकबर जवाब दींदो नारे तकबीर अल्लाह अकबर हसन के परचम बढ़ायो हसन के लहरायो नारे तकबीर अल्लाह अकबर बाबा को वक्त जो लीडर इंदो आ तो उन्हनि जा हेठियां उन्हनि खे पैसा ॾींदा तो बाबा तव्हां हिन जा नारा हणाइजो हीअं कजो हूअं कजो फिलाणो पर जॾहिं सरकार मदीना शहनशाह मदीना जे नज़रुनि जो नवाज़ियल लीडर रूहानी लीडर हैदरी लीडर मोहम्मदी लीडर हुसैनी लीडर जॾहिं कश्मोर शहर में अचे कश्मोर वारा खामोश न रहो नारे तकबीर अल्लाह अकबर नारे तकबीर अल्लाह अकबर 3 दफा चओ अल्लाहु अकबर नारा रिसालत नारा रिसालत नारे तहकीक हक चार यार भी असांजा जो नारे तहकीक हक 4 यार बेड़ा थींदा पार 4 यार भी असांजा सरकार जा तमाम सहाबा कराम भी असांजा सरकार जा तमाम अहल बैत अतहार ऐ करबला वाला भी असांजा नारे तहकीक हक 4 यार नारे हैदरी नारे हैदरी चवण जी ज़रूरत ई नाहे मौला अली जो नारो जॾहिं इस्म लॻंदो आहे मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी ख़बर पवंदी आहे त मोमिन कहिड़ो आहे मुनाफ़िक़ कहिड़ो आहे मोमिन कहिड़ो आहे मुनाफ़िक़ कहिड़ो आहे सहाबा कराम जो मुतफ़िक़ अक़ीदो हुयो त मौला अली जे बुग़्ज़ सां असां मुनाफ़िक़नि खे सुञाणींदा हुआसीं जंहिं महफ़िल में मौला अली जो ज़िक्र कंदा हुआसीं त मुनाफ़िक़ भॼी वेंदा पर अॼु बि हिन दजाली दौर में जंहिं इज्तिमा में जंहिं जलसे में मौला अली जो ज़िक्र शान बयान थींदो आहे त मुनाफ़िक़ भॼी वेंदा आहिनि मौला अली जे ज़िक्र सां मौला अली जे नारे सां आशिकनि जूं दिलियूं ठरी पवंदियूं आहिनि मुनाफ़िक़नि जा कंध भॼी पवंदा आहिनि नारे हैदरी मन कुंत मौला फालिजुन मौला सरकार फरमाओ जंहिंजो मां मौला आहियां अली भी उन जो मौला है सरकार तमाम ईमान वारनि जा मौला आहिनि त मौला अली भी तमाम ईमान वारनि जो मौला आहे मौला अली भी तमाम ईमान वारनि जो बाज़े बुलंद जो मौला आहे
चार्ज कम त कीअं इस्तक़बाल कंदो हैदर हैदर अॼु लॻी वञे साहब जी अबा इन जो जज़्बो ॾिसो पर अल्हम्दुलिल्लाह जी अबा उहो नारो खुदा जो कसम पूरे पाकिस्तान में जारी थी वियो जाथे जाथे वञूं था इहा ई सदा ॿुधण में अचे थी हैदर 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 जेतरी मुनाफिकन मुखालिफत कई शान के घटाने जी कोशिश कयो आलब जो उहो शान आहे अल्लाह ताला आलब जे शान के पाण बुलंद बाला फरमाए छॾियो आहे उहा सदा हणो हाणे मौली साहब न पिंडाल में आवाज़ अचे त मौला अली सां तव्हां सच्चा मौला अली जा गुलाम आहियो तव्हां में मौला अली जी सच्ची सीरत आहे अहिड़ो नारो हणो त दुनिया वारनि खे ख़बर पई सच्चा हैदरी मुर्शिद हुसैन कंबर वारे जा गुलाम अॼु कश्मोर शहर में पहुची विया हैदर 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 बाबा से बुलंद मुर्शिदन करीम जो इस्तक़बाल था क्यों हथन के लहरायो हथन के परचम बनायो हैदर हैदर डर की को आवाज डर की में जरे नारो लगो मौली साहब जी अबा अज है बे मंजरा जी अबा हैदर 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 बाज़ बुलंद हैदर 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 हैदर